नासिन हेडलाइन सवाल ॾिठो मिठी मां ख़बरवासी शेयर कंदासीं। मिठी में पीअण जो पाणी 3 महीननि खां न मिलण ख़िलाफ़ शहरनि टायरनि खे बाहियूं ॾेई बाईपास रोड बंदि करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि विजय सागर, किशोर हिमराणी, नरेंद्र ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो पियो। शहरनि जे धरणे सबबि थरकोल एरिया ॾांहुं ईंदड़ वींदड़ गाॾियुनि समेत समूरी ट्रैफ़िक बंदि थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मिठी शहर जे अक्सर कॉलोनियुनि खे 3 महीननि खां पीअण जो पाणी फ़राहम न थियो आहे। ख़बर अवां मिठी मां शेयर कई पिया। मिठी में पीअण जे पाणी 3 महीननि खां न मिलण ख़िलाफ़ शहरनि टायरनि खे बाहियूं ॾेई बाईपास रोड बंदि करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि विजय सागर, किशोर हिमराणी, नरेंद्र ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो पियो। शहरनि जे धरणे सबबि थरकोल एरिया ॾांहुं ईंदड़ वींदड़ गाॾियुनि समेत समूरी ट्रैफ़िक बंदि थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मिठी शहर जे अक्सर कॉलोनियुनि खे 3 महीननि खां पीअण जो पाणी फ़राहम न थियो आहे। ख़बर अवां मिठी मां शेयर कई पिया। मिठी में पीअण जो पाणी 3 महीननि खां न मिलण ख़िलाफ़ शहरनि टायरनि खे बाहियूं ॾेई बाईपास रोड बंदि करे छॾियो। मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि विजय सागर, किशोर हिमराणी, नरेंद्र ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो पियो आहे। शहरनि जे धरणे सबबि थरकोल एरिया ॾांहुं ईंदड़ वींदड़ गाॾियुनि समेत समूरी ट्रैफ़िक बंदि थी वई आहे।